हुई काछे जी जाबलू पट्टी में सावणी बरसात बाद मुख़्तलिफ़ नींहूं वही आयूं। नए गाज 10 फुट वही अचण सां इलाइक़े जे 30 खां वधीक मथे ॻोठनि सावड़ो सिजावल, बच्चल शाह, गोलो फ़क़ीर, बोहलेल शाह समेत राजू गंढू, जाफ़र ख़ान लुंड, फ़क़ीर मोहम्मद सजण जी पई वाही बिरादरी, बहावल बबर, हयात ख़ान चांडियो, कंडो बबर, गुज़ियाणी लुंड, शेख रोदनाणी ऐं ॿियनि ॻोठनि जे राब्तो जोही दादू सां कटिजी वियो। रस्तो बंदि हुजण सबबि रहवासी ॻोठनि ताईं महदूद रहिजी विया। रस्तो न हुजण करे काछे वासी केतिरनि ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। काछे वासियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चोमासी बरसाति पवण करे काछे जा सवें ॻोठ नए जो पाणी अचण करे घरनि ताईं महदूद थी विया। हिन चयो त रोड रस्ता पुलूं न हुजण करे खाद खुराक जे शयुनि जी फरहमी पिणु बंदि थियण करे वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त असांखे रोडनि ऐं मोरियूं ॾिनियूं वञनि त जीअं अचण वञण जी तकलीफ़ुनि खां बची वञूं।